पीपी हुकूमत ज़ुल्फ़िकाराबाद ठाहिण में नाकामी खां पोइ वरी ॿियो नओं जदीद शहर क़ाइमु करण जो मंसूबो रिथे वरितो। तजवीज़ कयल नओं शहर मली जी सामूंडी पट्टी गडाब गगर खां मोटरवे काठोड़ जबल ऐं ठटे जे ताबेची वारे इलाइक़े ते ॿधलु हूंदो। नओं तजवीज़ कयल शहर सैटेलाइट टाउन नाले सां क़ाइमु कयो वेंदो। मौजूदा नई जदीद शहर अॾण सां ॻोठाणे ज़िले मलीर में सवें ॻोठनि जो मुस्तक़बिल बि ख़तरे में पइजी वेंदो। कराची में धारे आबादी जी या सैटेलाइट टाउन क़ाइमु थियण सां धरतियुनि धड़ियुनि लाइ ॿीहर ज़मीन तंग करण जा सांभा। सियासी तकरार खां बचण लाइ सिंध असेंबली में मली डेवलपमेंट अथॉरिटी तरमीमी बिल जे नाले ते क़ानून साज़ी कई वेंदी। शुरूआती तौरु 17 देहूं कंट्रोल्ड एरिया में शामिल करे सैटेलाइट टाउन क़ाइमु कयो वेंदो। तजवीज़ कयल शहर में मलीर ज़िले जो अल्लाह खाई शाह मुरीद मायो नारातर तूरी दीहूं शामिल कई वेंदियूं। देह शाही जिप लोहार कुलिंग मिठा घर बोल्हारी लंगजेबी शामिल कई वेंदी। देह कोंकार खार खड़ो काठोड़ अमीलाणो धाबेजी घगर ऐं डांडो बि जदीद शहर में शामिल थींदी। वॾे वज़ीर मुराद अली शाह मलीर जे इलाइक़े रज़ाकाबाद में स्कूल जो इफ़्तिताह करे छॾियो। संदसि चवण त ईंदड़ साल 100 माइक्रो स्कूल ऐं 25 डिजिटल क्लास रूम्स मुकमल कया वेंदा। सिंध सरकार डिजिटल लर्निंग स्कूलनि लाइ 710 मिलियन रुपया सीड़पकारी करे रही आहे। डिजिटल प्रोग्राम ज़रिए प्राइमरी सतह ते घटि तालीमी याफ़्ता 12,500 खां वधीक शागिर्दनि खे अहम महारत सेखारी वेंदी। अमरीका मुआशी बहरान जे हल लाइ पाकिस्तान जी कोशिशुनि जी हिमायत जारी रखंदो। पाक भारत मसइलनि जो हल सिर्फ़ ॻाल्हियुनि में आहे। भारतीयुनि खे पुरअमन रहण ऐं फ़सादनि खे परे रहण जी दरख़्वास्त कयूं था। पाकिस्तान समेत कंहिं मुल्क में कंहिं बि सियासी अॻवान या जमात जो पासो नाहियूं खणंदा। असां आज़ाद ऐं शफ़ाफ़ चूंडुनि जी हिमायत कंदासीं। अमरीकी परॾे खाते जे तर्जुमान मैथ्यू मिलर जी प्रेस ब्रीफिंग। ईरान जो परॾेही वज़ीर हुसैन अमीर अब्दुल हयान 2 ॾींहनि जे दौरे ते इस्लामाबाद पहुची वियो। परॾेही ऑफिस जे तर्जुमान जो चवणु आहे त ईरानी परॾेही वज़ीर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कंदो। ॿितरफ़नि लाॻापनि समेत इलाइक़े सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। पाकिस्तान क्रिकेट टीम ICC वर्ल्ड कप खेलण भारत वेंदी या न, अॼु अहम फ़ैसिले जो इम्कान। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि ख़ासि कमेटी जो इजलास थींदो। क़ौमी क्रिकेट टीम खे भारत में शेड्यूल वर्ल्ड कप में शिरकत बाबति तफ़सीली ग़ौर कयो वेंदो। सालेपत भरिसां ॻोठ अली कुल मक्सी में कारे इल्ज़ाम हेठि ॿिठो क़तल। जवाबदार तारिक मक्सी पंहिंजी भाॼाई मसमात ख़ानज़ादी मक्सी ऐं दादन मरी खे पिस्टल जा फायर करे क़तल करे छॾियो। लाश रोहड़ी अस्पताल मुंतक़िल। ऐं हैदराबाद में शेख फिरकियो रोड ते रक्षा ऐं मोटरसाइकिल में टक्कर। 13 वरे जी निंगरी फ़ौत, 2 ॼणा ज़ख़्मी, मड़े ज़ख़्मी सिविल अस्पताल मुंतक़िल।